सफ़ा में माशूक वे हो वे हकीकत इहा आहे चाचा त मूंखे तुंहिंजो ॾाढो ॾुख आहे। रिटायर थियण खां पोइ किताबनि जे अखरनि मां मस जिंद छुटई वरी अख़बार जे अखरनि में मुंहुं लॻो पियो आहे। असां ते शफ़क़त जो हथ कॾहिं फेरींदे क़बर में वञण खां पोइ मुंहिंजो मतिलबु आहे त ओ बा हाणे त मेहर जी नज़र कर न का छोरनि छिननि ते उहा बि क्या है तो ये तो केवा हे हिन जो तारीफ़ कराए थो अदा केसर हे साईं मुंहिंजो ॿियो नंबर चाचो रिटायर मास्टर सुलेमान हाणे त खणी बिस्कुट ई भुरी अथसि पर जवानीअ में साईं वॾो ख़तरनाक माण्हू वॾो ख़तरनाक स्कूल में छोरनि खे पादरनि लाइ हीअ वठंदो ओ ये रड़ियूं सॼो ॿोठ वठंदो असांखे बि स्कूल हिन जी मार छॾाई हा पहिरें दर्जे मां जीअं ई ॿिए दर्जे में हिन ज़ालिम जे रुख चढ़िया ॾूंहं जे कोड़े जे करे असांजा ॿा खंडाए खणाए छॾी अहिड़ो पुटको ॾिनई जो मां चयोमांसि एक टू टू हे स्कूल हे तुम असां हलनि था उहे ॾींहं उहे शींहं वरी ने स्कूल जो मुंहुं ॾिठो ते हा बाक़ी दादा हे तो केसर मशहूर बाबा केसर पुरानी जगह जो वापारी मां त सोन जहिड़ो सचो साफ़ ऐं खरो आहियां बसि रुगो हिकु दफ़ो हा कर ठही था पऊं इहो बि मां ॿुधायां थो चाचा पहिरियों हे वठूं ॿ केला खा अचां पियो रस्ते सां साईं मूंखे सोच आई अरे हेॾे अरसे खां पोइ चाचा हे पुछंदे नाज़िम हेॾे अरसे खां पोइ चाचे जे घर थो वञे थो बि अचे खाली इन जे करे मां सोचियुमि त ॿ केला तुंहिंजे लाइ वठी अचां हाणे साईं पुछंदे त ॿ केला छो इहो बि ॿुधायां इहो बि ॿुधायां हिकिड़ो केलो वठी अचां त खाइण खां पोइ करई हा छा ऐं जे वधीक केला वठी अचां त खाइण खां पोइ करंदी आहे दस्त तंहिंजे करे मां सोचियो त अरे पहिरियों इहो बदबदूसी